नदीम पोपट खान नासी दर्द ही हुआ यार अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम साईं यो नदीम पोपट खान ताओ साईं बिस्मिल्लाह मां आहियां छो अचे साईं तव्हांजो बिजली जो बिल आहे अरबू वैसे 3500 बिल मोकिलियो अथव ख़ैर त आहे साईं असां न मोकिलियो असां तव्हांखे बिल ॾियणु आहियो साईं ॾिसो साईं ज़ुल्म ॾिसो हिते यूनिट ई न मोकिलिया अथव 3500 बिल मोकिलियो अथव यूनिट त लिखो न साईं यूनिट ॾिसो साईं आहिनि यूनिट ॾिसो आहिनि साईं हाणे हे जेके 2000 रुपया 2200 लिखियल आहिनि न हा इहा आहे हुकूमत जी टैक्स माशाअल्लाह सही आहे हे जेको 1000 रुपया लिखियल आहे हा। इहो तव्हांखे जेके बिल माफ़ थिया न अधु बिल जेका छॾिया आहिनि छॾियाऊं हा। हाणे उहो बि 1000 रुपया तव्हांखां वसूल थिए थो असां माना ख़ुशी आहे त जेको अधु बिल माफ़ थियो थी वियो माना हाणे वरी साॻियो वसूल करनि था हा हे 2300 हुकूमत जी टैक्स हा पोइ हे साईं तव्हां यूनिट त मोकिलियो न फिक्स बिल में 3500 कीअं आयो आहे तव्हां इहो सम्झायो न हे ॾिसो न साईं यूनिट हिकु ई न लिखियल आहे ॾिसो उहो साईं ॿुधायोमांव न माना इहो मथों बिल ते कोई ईंदो तव्हांखे यूनिट त तव्हांखे सॼी डिटेल सां उहो ईंदो कीअं ईंदो साईं ज़ुल्म सां ईंदो कार सां ईंदो न मथियों बिल हाणे हे यूनिट तव्हां जेका पोइला आहिनि उहे लिखिया ई न आहिनि वरी जेको ॿियो हलायूं था डबल यूनिट अची वेंदा डबल यूनिट जी घणी रक़म थींदी आहे साईं साईं तव्हांजो असां न मथे ई माना जेको बिल में बि वरी टैक्स हणंदा हा हणंदा न साईं हणंदा त खयूं वञ न असांखे न ज़रूरत न बिलनि जी न असां मोटर हलायूं न असां वटि चुप कर बीठे तूं मोतबर थी वियो सभु ॿुध न साईं न असां वटि मोटर आहे न असां वटि फ्रिज आहे न को एसी आहे न कुझु आहे हिकिड़ो बल्ब हिकु पखो हलायूं बिल वरी 3500 आहे छा मसलो छा आहे अधे जे बिल आयो आहे फिक्स बिल आयो आहे 3500 रुपया ठीकु आहे सम्झो था न हा अधे ॾे हाणे अधे जो असां सां ॻीची लॻे केॾो प्यारो ॻाल्हाईंदो पिया अधे ॾे वॾा चमचीर थी हे घटि न सम्झ आहे हिननि खे न यूनिट उहा लिखिया ई कोन आहिनि फिक्स बि बिल वरी 3500 साईं असल में ॻाल्हि ॿुध अधो एॾो ॻाल्हाए थो टपे थो असांजो जेको ड्यूटी वारो फर्ज़ु आहे न हीउ बिल आहे दर दर ते पुॼाइणो आहे ठीकु आहे ॿियो त हा मां इहो आहे मां अधे जे मीटर जो फोटू जॾहिं कढियुमि नओं बदिली थी आहियां त मुंहिंजी मोबाइल जो कैमरा वारो शीशो हुयो त उहो मां उघड़ विसरी वियो उघड़ विसरी वियो साईं मोकर असांजो माना मलजे थो हिनजो शीशो माना न उघियई त माना हिते को ॾिस न फोटू बि न ॾिनो अथव झिरमिर पियो फोटू सॼो ॾिठो यूनिट जी ख़बर ई न आहे माना फिक्स बिल 3500 यार पोपट तूं हरू नाराज़ हे वीचारो मुलाज़िम आहे बिल पुॼाईंदो हिन जे वास्ते न आहे छो पगार न वठंदो आहे ॾिठ ॾिस असां भरियो पियो अथसि वरी पगार न वठंदो आहे हाणे ॻाल्हि ॿुधो हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि असांखे चांहि बोतल मानी सलाह हणंदा आहिनि हिकिड़ा त अहिड़ा डांगी माण्हू आहिनि न चांहि पाणी जी हाणे असां माना डांगी आहियूं न तोखे पोइ असां न पीआयूं चांहि छो पीआयूं 3500 रुपया बिल अचे हिननि खे वेही चांहियूं बोतल पीआयूं पादर न आणूं ॿूठा थोरो फज़ीलत सां ॻाल्हाए हिकु त अधे नालो आहे वॾो नदीम पोपट खान बिल ते अचे ई न पियो असां मथे जेको आहे बिल हा साईं वॾो नालो आहे कंप्यूटर हिननि जो फाटे पियो पुरता पुरता ॿाहिरि किरत वञी न माना नदीम पोपट खां न लिखी सघियो इन मुश्किल सां लिखियो साईं हाणे इहो तव्हां हालत ॾिसे तव्हां जेको बिल वापसि खणी ॾियो असां न भरींदासीं बिल तव्हां ऑफिस अची पंहिंजो मसइलो हल करायो असांजा वाट तव्हां न हणो न साईं बिल पोपट सभिनीनि ॾे ई आयो असां ॾे ई आयो भला हाणे छा कयूं हे वीचारो मुलाज़िम हिन सां विढ़ण फज़ूल साईं तव्हांजी महिरबानी करिणो आहे कुझु महिरबानी तव्हांजी माना महिरबानी तुंहिंजो वारो महिरबानी माना को इंसाफ़ माना आहे ई कोन जो माना ग़रीब माण्हू ॾे 3500 रुपया बिल अचे माना ज़ुल्म आहे यार मां बि पोपट तव्हां सां गॾु आहियां पर हाणे हिन जे वस हुजे त हिन खे बुछड़ो कयूं न हे त वीचारो पाणी चांहि ॾिसे थो चए नालो तुंहिंजो न अचे पियो मथे लिखियो वॾो नालो हुयो साईं रेल कोटरी हाणे इहो ॿुध त अदा पंहिंजो हितां ॻाल्हि ॿुधो इहो जेको आहे मीटर इहो त कुर्ब करो मीटर फिक्स माना वापसि थींदो न साईं उहो मीटर जंहिंजे नाले ते चढ़ियो न भली क़बर में अदा करी वञा त बिल ईंदो आहे ईंदो माना क़बर में मरी वञे त बिल ईंदो इंसाफ़ ॾिसो असां चवंदा मीटर ख़तमु कयो हाणे ॿुध न हेॾे तूं ॻाल्हि ॿुधी वञ हाणे जेको बिल आहे न हाणे जेको हिन यूनिट न लिखिया आहिनि जी कैमरा जो शीशो ख़राबु हो माना फोटू सही न कढियो अथसि उहो जेको बिल हिन न मोकिलियो आहे हाणे वरी उहो यूनिट पोञा रहिजी वियो वरी ॿिया यूनिट बि ईंदा हाणे मथियों बिल 20000 पको ईंदो तूं ॿुधाए 20000 मां भरे सघंदुमि ग़रीब माण्हू बाबा इहो तूं ॿुधायो न खणी अचे 20 खणी तूं मुंहिंजी सलाह मन बाबा तूं बिल ॾिनो तूं हलियो वञ ॻाल्हि खे सम्झ न पोपट तूं बि निकिर यार तोखे सुञाणींदो आहे मां सॼा वरी त ईमानदार थी विया सफ़ा वरी ज़ुल्म करे ओ अदा 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 यो वरी छा थी
अरबू जो घर काठां बाल आहे सरबू खे निकिर तुंहिंजा अरबू गरबू सरबू असांखे त सभिनि जा ठीका कयूं कराऊं निकिर त शिकिल ई नथी वणे तुंहिंजी मूंखे बेफर हेॾे न ई चाहे कहिड़ी माण्हू कहिड़ी दुर्ची असां यार फज़ीलत हलो भाउ साहिबु सजाद थो ॻाल्हायां अबा हेॾे हाणे जेकॾहिं मूंखे हिन माले में तव्हां जेको आहे बदिली कई अथव त मूंखे माण्हू कहिड़ी चकरनि था यार साहिबु हाणे ॻाल्हि सिधी थी बीहे त मूंखे हिन माले में बिल लाइ मोकिलियो त पंहिंजो मूंखे सिक्योरिटी ॾियो मारे पियो आहे मुंहिंजा साईं हा भाई इहो महिरबानी ॿ सिपाही ॾींदा कयो वॾी महिरबानी